क्लास 3 इंडो पाक हिस्ट्री। मिलिट्री कोड ज़रिए मार्च 1858 में बहादुर शाह ज़फ़र खे ॿिनि राणियुनि जीनतमल ऐं ताजमहल ऐं हिक शहज़ादे जवान बख़्त समेत रंगून म्यांमार तरफ़ जलावतन कयो वियो। 7 नवंबर 1862 में बहादुर शाह ज़फ़र रंगून में फ़ौत थी वियो ऐं उते ई दफ़न कयो वियो। 1867 में हिंदी उर्दू ज़बान तकरार कर खयों। 26 दिसंबर 1870 में इंग्लैंड खां वापसि ईंदे सर सैयद अहमद ख़ान हिकु सोसाइटी जो आगाज़ कयो, जेका बाद में मोहम्मदन एंग्लो ओरिएंटल कॉलेज MAO कॉलेज जो सबबु बणी। क्लास 1 इंडो पाक हिस्ट्री। 25 मई 1875 में सर सैयद अहमद ख़ान अलीगढ़ में MAO कॉलेज जी इफ़्तिताही तक़रीब कोठाई ऐं 1 जून 1875 में कॉलेज जी क्लासिस जो बाक़ायदा आगाज़ थियो। इंडियन नेशनल कांग्रेस 28 दिसंबर 1885 में गोखलदास तेजपाल संस्कृत कॉलेज बॉम्बे में वजूद में आई। उन जो बानी एलन ऑक्टेवियन ह्यूम, जेको हिकु रिटायर्ड सरकारी मुलाज़िम पिणु हुयो। 27 मार्च 1898 में सर सैयद अहमद ख़ान फ़ौत थी वियो ऐं अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी जे कैंपस अंदरि सर सैयद मस्जिद जे भर में दफ़न कयो वियो।